तव्हां ॿुधी रहिया आहियो सुहिणी यादि, जंहिंजो भाग आहे 3। हेठि रूम में रमेश पापा सां गॾु हुयो। सुषमा मीना रसोई ठाहिण में पूरियूं हुयूं। मंझंदि जो 1 थियो हुयो। राजा दरवाजे ते बेल वॼाई। जानकी अम्मा दरवाजो खोलियो। जानकी अम्मा घर जी कम वारी आहे, पर घर जा सभु फैमिली मेंबर वांगुरु रखंदा हुआ। सुबुह खां शाम ताईं हूंदी हुई। बाक़ी जा कम राखी बेन कंदी हुई, कपिड़ा, बासण, ॿुआरी पोता वग़ैरह। अम्मा आ गई? राजा पूछो। हाँ बेटा आ गई, अम्मा चयो। 2 कप कॉफ़ी पापा के रूम में बना लाओगी अम्मा, या फिर मीनू को बोलो फ्री हो तो, राजा चयो। अरे बेटा मैं लाती हूँ, तुम भाई भाभी के पास जाओ, अम्मा बोली। राजा रूम में अची वियो। मीटिंग कीअं रही? रमेश पुछियो। सभु पती वियो, बाक़ी जो कमु चालू आहे, राजा चयो। थोड़ी देरि खां पोइ अम्मा कॉफ़ी खणी आई। कॉफ़ी पीअंदे पीअंदे 2 ॿार ॻाल्हियूं करण लॻा। ॿिन्हिनि जो ध्यानु ॻाल्हियुनि में ई हो। दादी पलंग ते सुम्ही पई हुई। दादा पलंग जे टेके सां दादी जे खाॿे पासे उन जो हथ पकड़े अखियूं बंदि करे वेठा हुआ त हथ में हलचल थी। दादा अखियूं खोले शांती ॾे निहारण लॻी। पंहिंजे खाॿे पासे निहारे हथ खे जोर सां हिलाए चयो, हेॾां मां घर अची वई आहियां छा? दादा अखियूं खोले शांती ॾे ख़ुशी मां निहारे चयो। राजा, रमेश। शांती खे होश अची वियो। ॿिन्ही टेबल ते कॉफ़ी जो कप रखी उथी खड़ा थिया ऐं सभिनी खे आवाज़ लॻाए सॾु कयाऊं। सभु रूम में अची विया। ईशी पिणु 5 मिंटे खां पोइ अची वई। ॿार तकड़ा तकड़ा ॾाकण लही करे ख़ुशी मां अंदरि अची विया। सभिनि जी ख़ुशी चेहरे ते बिल्कुलु अलॻि झलकी रही हुई। हेॾनि ॾींहंनि खां पोइ अखियूं खुलियल ॾिसी सभिनि जे दिलि खे सुकून मिलियो। तंहिंते जानकी अम्मा चयो, भाभी तव्हां त वॾी जंग लड़ी आया। एतिरी सिंधी सुठी ॻाल्हाए वेंदी हुई जानकी अम्मा। सिंधीअ में ॻाल्हाईंदे ॾिसी दादा चयो, शांती तो त जानकी अम्मा खे सुठी सिंधी सेखारे छॾी आहे। शांतीअ हल्की मुश्क ॾींदे पंहिंजे पति ॾे निहारे अखियूं बंदि कयूं। इहो ॾिसी दादा खे दिलि में ॾाढो सुकून मिलियो। छो न मिलंदो? हेॾनि ॾींहंनि खां पोइ शांतीअ जूं निमाणियूं अखियूं, आवाज़, उनजी हलचल, सभु ख़ुशी हिक पल में मिली वई। जंहिं वक़्तु डॉक्टर चयो हुयो बचण जी उमेद ॾाढी घटि आहे, त दादा जो हाल बेहाल थी वियो हुयो। सुच बुच खोए छॾी हुयो। सचमुच हेॾनि सालनि जो रिश्तो कंहिं त गहराईअ ताईं पहुतो हूंदो जो दिलि खे चोट अचे। उन चोट मां सिर्फ़ दुआ ई निकिरंदी हुई, शांती मूंखे न छॾे वञिजां, शांती मूंखे न छॾे वञिजां। सचमुच
इहो ई त रिश्तो हूंदो आहे, हा न। ख़ैर, मीनू अची चयो, मम्मी तव्हांखे कीअं महसूस थो थिए घर में अची? तंहिंते सुषमा बि चयो, मम्मी असां सभु तव्हांखे ॾिसी करे ख़ुशि आहियूं। सचमुच तव्हां हेॾा ॾींहं घर में न हुया त घर में ॼण ऊंदाहि हुई। ईश्वर जी अखियुनि मां पाणी निकिरी आयो। ईश्वरीअ चयो, मम्मी कहिड़ो हाल आहे? मम्मीअ अखियूं जगमगाए हथ सां इशारो करे ईशी खे पंहिंजे अॻियां अचण लाइ चयो। ईशी पलंग जे साॼे पासे अची पंहिंजी माउ जो हथ पकड़ियो। सचमुच मां जी गहराई त उनजी ख़ामोशी, उनजी गैर हाज़िरी वधीक बयान कंदी आहे। शांति जे चपनि मां कुझु बि अखर न पिया निकिरनि, सिर्फ़ ख़ुशी जा ॻोढ़ा पिया निकिरनि। हथ सां शांतीअ ॻोढ़ा उगे हल्की मुश्क ॾिनी। उन मुश्क में काफ़ी गहराईअ सां जवाब हुया, जेका सिर्फ़ हिकु धीअ ई सम्झी सघंदी आहे। सच, पुटनि सां बि ओतिरो ई प्यार हूंदो आहे, पर धीअ जी त कुझु ॻाल्हि ई अलॻि हूंदी आहे। शांती कुझु बि न ॻाल्हाईंदे राजा खे, रमेश खे अॻियां अचण जो इशारो कयो। ॿई ॼणा अॻियां आया। जी मम्मी। बसि ॿिन्ही जे मथे ते हथ रखी हिकु शब्द बि न ॻाल्हायो। तंहिंते राजा चयो, मम्मी तव्हां कुझु बि न ॻाल्हायो, असां सभु सम्झी सघूं था। तव्हांखे आराम जी ॾाढी ज़रूरत आहे। शांती हल्की मुश्क ॾिनी, पंहिंजे घोट ॾे निहारे काफ़ी हद ताईं सवाल कया, जेके सवाल सिर्फ़ घोट ई सम्झी सघंदो आहे। जवाब ॾियण त तमामु मुश्किल आहे, पर हुन जे मथे ते हथ रखी ॿियो हथ हुन जे हथ सां पकड़े चयो, तूं चिंता न कर, मां वेठो आहियां। सच, इहे ॿ शब्द ॿुधी शांती खे ईअं लॻो त हेॾनि सालनि जो रिश्तो अॼु बि गहरो आहे। इहो सिर्फ़ साईं जो कमाल आहे। खैर, ॿारनि ॾे निहारे प्यार भरी अखियुनि मां सभिनी खे आशीर्वाद ॾेई चयो, सभु ठीकु आहियो? तंहिंते विकीअ चयो, छा नानी, इहो सवाल त असांखे पुछणु खपे, तव्हां त असां खां पुछो। ईअं थोरी हलंदो आहे। तंहिंते प्रीति चयो, घर जा बुजुर्ग हमेशह ॿारनि जी चिंता कंदा आहिनि, पाण भले कहिड़े बि हाल में हुजनि,
अॼु इहो सभु सच थो ॾिसण अचे। विकीअ मज़ाक भरे अंदाज़ में चयो। अरे वाह, प्रीति वॾी थी वई आहे, जल्दी इन लाइ छोकिरो था ॻोल्हियूं। प्रीतीअ चयो, चरियो आई छा? मूंखां अॻ में सनी वेठो आहे। तंहिंते दादीअ जी हल्की मुश्क निकिती। सनीअ ॾे निहारे हथ सां इशारो कयो, अॻियां अच। सनी पलंग जे साॼे पासे गोॾनि जे झुकाव वारे हेठि वेही रहियो। दादी, तव्हां बिना घर सूनो पियो लॻे। सच, तव्हांजे अचण सां ॾाढी ख़ुशी थी। दादा बि अकेलो पिया लॻनि। तंहिंते विकी चयो, हा भई, लैला बिना त मजनू ॾाढो दुखी हुयो। मजनूअ जो हाल त ॾिसण जहिड़ो ई कान हुयो। नानो चयो, विकी, तोखे मजाक थो सुझे? तंहिंते ईश्वरी चयो, विकी, ही मजाक जो टाइम कान्हे। शांति चयो, इन मजाक में ई त रिश्तनि जो प्यार आहे।